अफ़सोसनाक ख़बर है शिकारपुर में तव्हां सां शेयर कयो पिया। शिकारपुर के चक वारे इलाइक़े में धाड़ेलनि सां ऑपरेशन दौरान SHO शहीद थी वियो है। यह अफ़सोसनाक लिंग कांडेर ईंदड़ ख़बर अची रही है। चक लॻ धाड़ेलनि खिलाफ़ पुलिस के ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि सां बहादुरी ऐं जुरत सां मुहाॾो अटकाईंदे SHO चक अब्दुल गनी जीहो शहीद थी वियो है, जंहिंजी जनाज़ा नमाज़ अॼु शाम 6:30 वॻे कुछ देर बाद पुलिस हेडक्वार्टर शिकारपुर में अदा कई वेंदी। न्यूज़ नाउ ते एक्सक्लूसिव फुटेजेस में तव्हां ॾिसी सघो था पिया त शहीद पुलिस एहलकार जो लाश अस्पताल मुंतकिल किया वियो है। शिकारपुर के चक वारे इलाइक़े में धाड़ेलनि सां मुहाॾो अटकाईंदे SHO चक अब्दुल गनी जीहो शहीद थी वियो है, जंहिंजी जनाज़ा नमाज़ कुछ देर बाद अदा कई वेंदी। पुलिस हेडक्वार्टर में जनाज़ा नमाज़ लाइ तैयारियूं कयूं वयूं आहिनि।